अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसो पिया फास्ट न्यूज़। मां आहियां साजिद कोराई। खबर शामिल कंदासीं हालाणी मत हालाणी भरिसां ॻोठ अली मुराद चांग जे रवासिन औरतन ऐं मर्दन जो मासूम ॿारनि समेत बिरादरीअ जे बाज़रनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। हालाणी भरिसां ॻोठ अली मुराद चांग जे रवासिन औरतन मसमात बख्तावर चांग, शाह खातून ऐं ॿिनि औरतन ऐं मर्दन शेर मोहम्मद चांग, नदीम चांग, शेदाद चांग, दीन मोहम्मद ऐं ॿिनि मासूम ॿारनि समेत निटण उस में पंहिंजी बिरादरी जे बाज़रनि खिलाफ़ एहतजाज कयो। हुन मौक़े ते ॿुधायो त असांजो साजन चांग वारनि सां गुज़िरियल 8 सालनि खां संगावती तकरार हले पियो, जंहिंजो फ़ैसिलो असांजे चांग बिरादरी जे मौजूद शख्सियत हाजी इमदाद चांग ब भेरा फैसलो कयो आहे, पर उहे फैसलो करण बावजूद फैसले ते अमल न पिया कनि। राजू खान ऐं साईं खे चवां रोशन ऐं मोहब्बत ऐं साजन ऐं शहदाद फौजी असांखे धमकियूं था ॾियनि ऐं चवनि था तव्हां ते कूड़ा केस करे तव्हांखे अंदरि कराए छॾींदासीं, जेको तव्हांजो कोई ज़ामिन नहीं पवंदो। असांजो 8 महीने खां फ़ैसिलो थियल हुयो, 8 महीने जो जंहिं इमदाद साहब जी माना औताक ते थियो फ़ैसिलो। असांजो वॾेरो इमदाद चांग आहे, उनजी औताक ते असांजो फ़ैसिलो थियो त माना 8 महीने खां पोइ असां तोखे छोकिरी ॾींदासीं। असांखे छोकिरी कोन ॾिननि ऐं तंहिंजे बावजूद माना असांजूं 2 छोकिरियूं जेके उन्हनि वठतियूं आहिनि असांखां। हिकिड़ी जो नालो आहे बानपरी, ॿी जो नालो आहे अमीना। उहे ॿई असांखां वठतियूं अथनि। हाणे असांखे उहे कोन था ॾियनि। जॾहिं 8 महीना पूरा थिया असां फ़ैसिलो कयोसीं त हुन छोकिरी जो पीउ क़ुर शरीफ़ पियो वॾेरो घुरायोसि फ़ैसिले ते, क़ुर शरीफ़ खे लपाट फ़ैसिले ते मारी उथी हले वियो। हुन फ़ैसिलो कोन मंज़ूरु कयो। हाणे हुन फ़ैसिलो त कोन मंज़ूरु कयो, तंहिं बावजूद असांखे धमकियूं थियो ॾिए। शहज़ाद चांग, साजन चांग ऐं हिम्मत ऐं हिदू ऐं लखमीर इहे सभु असांखे धमकियूं था ॾियनि ऐं राजा चांग ऐं मोहब्बत चांग ऐं राजा चांग। हिननि वधीक ॿुधायो त मामले जो इतला असां SSP नौशरो फिरोज़ ऐं हालाणी थाणे ते पिणु ॾिनो आहे, पर पुलिस अञा ताईं कुझु बि नाहे कयो। हिननि वधीक चयो त असां SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि आला अख़्तरनि खां अपील था कयूं त हिन मामले जो नोटिस वठी असांजो फ़ैसिलो कयो वञे त जीअं वॾे नुक़सान खां बची सघूं। ख़बर शामिल कंदासीं सखर मां त सखर पुलिस जो बागड़जी जे कचे वारे इलाइक़नि में ख़ाली घरनि खे बाहि ॾियण जो सिलसिलो जारी आहे। सर्च ऑपरेशन दौरान को बि ज़वाहिरी गिरफ़्तार नाहे सघियो। ड्रामाई अंदाज़ में पुलिस वापसि मोटी आई आहे। SSP सखर इरफान अली समो सखर में मुक़ररु थियण बादशाह बेले अंदरि मुनीर मसरानी टोले खिलाफ़ वॾो ऑपरेशन कयो आहे, जिथे हुनखे कामयाबी नाहे मिली सघी। सखर पुलिस पारां कामयाबी न मिलण बावजूद बागड़जी वारे कचे में पुलिस जूं पिकटूं क़ाइमु करे वरितियूं आहिनि। ड्रामाई अंदाज़ में ॾुआरनि जे झूपड़नि खे बाहियूं ॾिनी पियूं वञनि। यादि रहे त हिन खां पहिरियां बि मुख़्तलिफ़ SSPs पारां ऑपरेशन कयो वियो हो, पर कामयाबी का बि न मिली सघी हुई। ख़बर शामिल कंदासीं यारो लुंड मां त यारो लुंड जे ॻोठ बहार पिताफीअ में राति देर सां चोरी जी कोशिश, मज़म्मत ते घर धणी ज़ख़्मी। यारो लुंड थाणे जे हद में ॻोठ बहादुर पिताफीअ में राति देर सां हिकु सुञातल चोर रज पिताफी समेत 2 नामालूम चोर चोरी जे इरादे सां ॻोठाणे अब्दुल गफ़ार पिताफीअ जे घर अंदरि दाख़िल थिया त घर धणी सुजाग थी पियो। मज़म्मत ते चोरनि घर धणी अब्दुल गफ़ार पिताफीअ खे लठियूं हणी सख़्त ज़ख़्मी करे विधो ऐं उंधाई जो फ़ाइदो वठी फरार थियण में कामयाब थी विया। वाक़े जी रिपोर्ट रिजब पिताफी समेत 2 नामालूम जवाबदारनि मथां यारो लुंड थाणे ते दाख़िल कराई वई आहे। ज़ख़्मीअ खे पुलिस लेटर ॾेई सिविल अस्पताल माणे छॾियो आहे। न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट।